बिरशाह जे सकाफ़ती मरकज़ में शाइर मशरिक़ अल्लामा इक़बाल जी 147 जन्मॾींहं जे मौक़े ते तक़रीब मुनक़िद कई वई। इक़बाल डे जे सिलसिले में डिप्टी डायरेक्टर रहमतुल्लाह राजड़, असिस्टेंट डायरेक्टर ग़ुलाम मुजतबा जोखियो, इंचार्ज अयाज़ अली डेरो जी मेज़बानी हेठि मुनक़िद कयल तक़रीब में प्रोफेसर बिशारत लंजवाणी, सकाफ़त खाते जे अमलदारनि अयाज़ अली डेरो, निसार अहमद शेख, महबूब अली ख़ासकेली, अली मुराद लंजवाणी, साफ़ी अख्तियार अली कासिम पलाल, अमीर बुलेदी, अल्ताफ़ पहोड़ ऐं ॿियनि इल्म अदब ऐं शाइरी सां ताल्लुक़ रखंदड़ शख़्सियतुनि शिरकत करे क़ौमी शाइर अल्लामा इक़बाल खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई ऐं नौजवाननि पारां अल्लामा इक़बाल जी शाइरी बि बयान कई वई। प्रोफेसर बिशारत हुसैन लंजवाणी ऐं ॿियनि तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त अल्लामा इक़बाल असांजे क़ौम जो अज़ीम शाइर हो। अल्लामा इक़बाल पंहिंजी शाइरी ऐं फ़िक्र ज़रिए नौजवाननि खे बेदार करण जो पैगाम ॾिनो। इन जो ख़्यालु हो त नौजवान क़ौम जो सरमायो आहिनि। सदस शाइरी में तमामु वॾी गहराई शामिल आहे। अल्लामा इक़बाल चाहींदो हो त हर नौजवान इल्म हासिल करे, वॾा ख्वाब ॾिसे ऐं उन्हनि खे पूरो करण लाइ महिनत करे पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।